जय झूलेलाल। सिंधी संगत जी इहा पेशकश असां ॿारनि लाइ नानीअ जी आखाणी बुराई बदिले भलाई। हिकु दफ़े हिकु डाकू मरणी हालत में इस्पताल में दाख़िल थियो। ॾाढी तकलीफ़ हुयसि। इस्पताल जे जंहिं वार्ड में दाख़िल थियो हुते हिकु दयावान नर्स कमु कंदी हुई। नर्स जी सुठी संभाल ऐं शेवा करण करे डाकू बहितर थींदो वियो। इलाज जे दौरान डाकूअ जे मन में वीचार आयो, मूं हिन नर्स खे किथे ॾिठो आहे। जॾहिं ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो थियो त नर्स खां पुछे, मूं तोखे किथे ॾिठो आहे। पर सवाल जो जवाबु ॾियण बदिरां नर्स माट में मुश्की हुतां हली वई। वर करे पुछण खां पोइ डाकूअ खे नर्स जवाबु पूरो जवाबु न ॾिनो। डाकूअ जी ॾाढी चाहीण हुई त हुनजे नर्स जी पूरी सुञाण मिले। आख़िर में डाकू नर्स खे चयो, हाणे तूं सुञाण न ॾींदी, हाणे जेकॾहिं तूं सुञाण न ॾींदी त मां टिपो ॾेई आपघात कंदुसि। नर्स ड्रिजी वई, लाचार थी दुख भरी आवाज़ में चई, भाउ मां हिकु विधवा भेण आहियां, तूं ई मूंखे विधवा कयो आहे। हिकु राति तूं डाकू थी असांजे घर आए, मूंखे रस्सीअ सां ॿधी मुंहिंजी अखियुनि अॻियां मुंहिंजे घोट जो आपघात कयो, खून कयो, मूंखे सुन्यो करे छॾियो। जॾहिं तूं हिन इस्पताल में आए त मूं तोखे भर वक़्तु सुञातो, चाहियां हा त तोसां बदिलो वठी सघां हा, पर अंदर मां आवाज़ आयमि, बुराईअ जो बदिलो भलाई हुजणु घुरिजे। इन करे तूं हिंदी सच्ची सेवा करे, सुठी संभाल करे, तोखे जल्द ठीक करण जी कोशिश कयो। मेरा कपड़ा साबुण सां ई धोइबान। इन करे बुरे माण्हूअ सां बि सुठो वर्ताव कबो त संदसि संबंध बि साफ़ थींदो ऐं पाण बि ॿियनि सां बुराई बदिले भलाई थींदी। भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो, भलाईअ जा भाड़ा घणी तोखे ॾींदो। जय झूलेलाल।